नाज़रीन, सुप्रीम कोर्ट पारां गुज्जर ऐं औरंगी नालनि जे मुतासिरनि जो मामिलो 3 हफ़्तनि में हल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त 3 हफ़्तनि खां पोइ वधीक 2 हफ़्तनि में मुतासिरनि जी बहाली लाइ क़दम खंया वञनि। ॿिए मरहला मुकमल थियण खां पोइ ईंदड़ 2 महीननि में रिपोर्ट पेश कई वञे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं। सुप्रीम कोर्ट पारां गुज्जर ऐं औरंगी नालनि जे मुतासिरनि जो मामिलो 3 हफ़्तनि में हल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु हो त 3 हफ़्तनि खां पोइ वधीक 2 हफ़्तनि में मुतासिर जी बहाली लाइ क़दम खंया वञनि। ॿई मरहला मुकमल थियण खां पोइ ईंदड़ 2 महीननि में रिपोर्ट पेश कई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट पारां गुज्जर ऐं औरंगी नालनि जे मुतासिरनि जो मामिलो 3 हफ़्तनि में हल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो चवणु हो त 3 हफ़्तनि खां पोइ वधीक 2 हफ़्तनि में मुतासिरनि जी बहाली लाइ क़दम खंया वञनि। ॿई मरहला मुकमल थियण खां पोइ ईंदड़ 2 महीननि में रिपोर्ट पेश कई वञे। सुप्रीम कोर्ट पारां गुज्जर ऐं औरंगी नालनि जे मुतासिरनि जो मामिलो 3 हफ़्तनि में हल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। जी सिकंदर, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। हाजी फराज जो है सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जस्टिस मोहम्मद अली मज़हर से बदल बरुकनी बेंच में गुज्जर औरंगी महमूदाबाद नालन के मुतासरीन के अमल दरामद कराइण बाबत ॿुधणी थी है। गुज्जर औरंगी महमूदाबाद नाले के मुतासरीन उन्हनि के प्लाट या पैसा ॾियण या मुआवज़ो ॾियण बाबत ॿुधणी थी, जंहिंमें चीफ सेक्रेटरी सिंध, एडवोकेट जनरल सिंध, कमिश्नर कराची सुमैत, डिप्टी कमिश्नर ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पेश थिया। अदालत सवाल कयो त अॼु हाणे ताईं कहिड़ी पेशरफ़्त आहे। एडवोकेट जनरल सिंध हसन अकबर अदालत के ॿुधायो त पाकिस्तान इंजीनियरिंग कौंसिल के ख़त लिखियो आहे। अदालत चयो त पहिरियों जेको ऑर्डर हो उन ते छा अमल दरामद थियो आहे, जिते एडवोकेट जनरल सिंध अदालत के ॿुधायो त 80 गज़ वारो प्लाट ऐं चेक जेके आहिनि त उहे ॾिना वेंदा। इन बाबत जेको आहे इंजीनियरिंग कौंसिल के बि ख़त लिखियो वियो आहे त उहो तयन करे त घर जेके ठाहे ॾिना वेंदा त उन्हनि बाबति में केतिरा पैसा जेके आहिनि तुंहिंजी लागत ईंदी, उहो उन बाबति जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त असां इहो चाहियूं था त जेको बि खातो आहे उहो पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए ऐं पंहिंजे ज़िम्मेवारी सां उहो पंहिंजो नुमाइंदो जेको आहे त उहो ॾिए। अदालत इहो बि चयो त असां इन बात ते यकीन रखूं था ऐं यकीन ॾियारूं था त ज़मीन जा जेके अलाटीज़ आहिनि उन्हनि में का बि रक़म जे ॾे वठि जी जेको आहे त उहो तनाज़ो न थिए, उन्हनि जो मसइलो हल थिए। मुतासरीन जा जेके नुमाइंदा आहिनि उहे बि जेके हिते पेश थियनि ऐं अदालत इहो बि मुकालमो कयो मुतासरीन जे नुमाइंदनि खे त उन्हनि मां केरु जेको आहे त अॻभराई कंदो ऐं केरु अॻियां ईंदो ऐं केरु इन्हनि सां स्टेक होल्डर सां ॻाल्हाईंदो। जंहिं ते अदालत वकील के चयो त मुतासरीन जेके त अवां जेको आहे त उन नुमाइंदा थी वियो। वकील फैसल सिद्दीकी चयो त आउं नुमाइंदो नथो थी सघां ऐं नुमाइंदा जेके आहिनि त उहे पाण ई थींदा जेके हितां जा शहरी आहिनि ऐं दरख़्वास्त गुज़ार आहिनि। अदालत जेको आहे त इहो चयो त तव्हां पाण में वेही करे तइ कयो त केरु नुमाइंदो थिए या केरु न, ऐं मुतासरीन जो जेको आहे त उहो मसइलो हल थिए। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो इहो चवणु हो त असां इहो था चाहियूं त पहिरें मरहले में पाकिस्तान इंजीनियरिंग कौंसिल इहो तइ करे त केतिरो ख़र्चु ईंदो ऐं केतिरा पैसा लॻंदा। अवां जा जेके एतिराज़ आहिनि ऐं ॿीहर जेको आहे त अवां अदालत सां रिज्यू करे सघो था। वकील चयो त अदालत पहिरें ई जेको आहे त असांजे मामले खे उठायो आहे, उन जे ई करे सॼो जेको आहे त मामिलो हल थियो आहे। असांखे अदालत ते का बि एतिराज़ न आहे। अदालत में गुज्जर नाले ऐं लियाकताबाद जा मुतासरीन बि पेश थिया ऐं उन्हनि चयो त असांखे बि लिस्ट में शामिलु कयो वञे। जंहिं ते अदालत सवाल कयो तव्हांखे छो न पेश शामिलु कयो वियो आहे। एडवोकेट जनरल सिंध जवाबु ॾिनो त ही मुतासरीन आया न आहिनि, जेकॾहिं अचनि त इहे कमिश्नर कराची सां राब्तो कनि ऐं उहो लिस्ट में ॾिसनि त 6302 जेके माण्हुनि जी लिस्ट आहे हुन में शामिल आहिनि या न। अगरि न आहिनि त उन्हनि खे शामिलु कयो वेंदो। कमिश्नर कराची खे अदालत इहो हुकुम ॾिनो त
अवां इन्हनि सां मीटिंग करे ऐं इन्हनि खे बि जेकर शामिल न आहिनि त उन्हनि खे शामिल कयो वञे। अदालत चयो था ही मामिलो जेको आहे त फाइनल कयो जंहिं ते एडवोकेट जनरल सिंध हसन अकबर चयो त 2 कमरनि किचन बाथरूम ऐं फैन ऐं छत ते मुश्तमिल जेके घर आहिनि उनजो जेको आहे त तमगीनो लॻायो वियो आहे ऐं उहो पाकिस्तान इंजीनियरिंग कौंसल 80 गज जो जेकी जॻह ॾिनी आहे उन ते कंस्ट्रक्शन थी सघे थी। अदालत रिमार्क्स ॾिना त असां चाहियूं था त इंजीनियरिंग कौंसल पारां जेके मामिलो आहे उन्हनि खे छॾियो ऐं तव्हां ॾिसो जंहिं एडवोकेट जनरल सिंध जो जेको आहे त मुतासिरीन सां बि मुकालमो थियो ऐं उन्हनि सां बि जेको आहे त हिक ॿिए सां जुमिलनि जी बि ॾे वठि कई। अदालत चयो त तव्हां मामले खे तइ कयो ऐं बिगाड़ो न। एडवोकेट जनरल सिंध बि चयो त असां मामले खे तइ करणु था चाहियूं लेकिन ही बिगाड़णु था चाहिनि। अदालत रिमार्क्स ॾिना त अवां जेको आहे त तयारु थी ऐं इन मामले खे ग्राउंड प्लस 1 चाहियो था या मथे बि पोइ जेकर ग्राउंड प्लस 1 थींदो त पोइ वरी चवंदो लिफ्ट बि हणाए ॾियो। अदालत दरख़्वास्त गुज़ारनि खे इहो चयो जंहिं ते दरख़्वास्त एडवोकेट जनरल सिंध चयो त जॾहिं मामिलो तइ थियल आहे त ही छो था उलझनि ऐं छो था चइनि। अदालत सुप्रीम कोर्ट जेको आहे त गुजर नाले जे मुतासिरीन ऐं औरंगी टाउन महमूदाबाद जे मुतासिरीन ते अमल दरामद कराइण बाबति 3 हफ़्तनि जो पाकिस्तान इंजीनियरिंग कौंसल खे मामिलो हल कराइण ऐं 3 हफ़्तनि बाद वधीक जेको आहे त 2 हफ़्तनि जे अमल दरामद ऐं मुतासिरीन खे जोगा कदम खणण जो हुकुम बि ॾेई छॾियो आहे। 2 मरहलनि में मुकमल जेके बि ॻाल्हियूं थियनि ऐं तइ थियनि उहे 2 महीननि अंदरि जेको आहे त सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट जमा कराइण जो बि हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीकु आहे। सिकंदर नवारे सां समूरा तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी अव्हां जी।